पिरछा में मानसून बरसात तबाही मचाए छॾी। ज़िले मटियारी इंतजामिया बरसात सबब मुतासिरनि जे हिन महल ताईं का बि वाहर न कई। इन हवाले सां पीर ऑफ भिटशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी चयो आहे त भिटशा में मानसून बरसात तबाही मचाए छॾी आहे। लतीफ़ कॉलोनी, पीर महला, शेख महला, हुनरमंद कॉलोनी, जराड़ कॉलोनी, बुघिया महला समेत ॿिनि इलाइक़नि में काफ़ी पोरहत कंदड़नि जा घर ढही पट थी विया आहिनि, जिन जी माली मदद सहायता लाइ डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि का वाहर नाहे कई। मुस्तहक माण्हू सख़्तु परेशान हाल बणियल आहिनि। हिन चयो त डिप्टी कमिश्नर मटियारी पारां मानसून बरसात जे सटियल माण्हुनि खे टेंट ऐं ॿियो सरकारी सामान ॾियण बदिरां सियासी माण्हुनि खे ॾिनो वियो आहे, जेको इंतिहाई ग़लति अमल आहे। सियासी माण्हू सियासी तौर ते हिन मनपसंद माण्हुनि में सरकारी सामान तक़सीम करण लॻा आहिनि। ग़रीब मिसकीन दरबदर ऐं वाझायल आहिनि। सॼो ॿई कमरा सामान जा भरियल हुए, बचा कढिया त ॿियो कुझु कोन कढियो त का शइ तबाह थी। कॾहिं राति किरियो आहे? हा, असुर जो कल्ह। अच्छा, बरसात में किरियो। घणा कमरा हुआ? ॿ कमरा। सामान आऊं की छा चई सघां, मुंहिंजो ॿिनि पुटनि जूं नयूं शादियूं थियल हुयूं, सभु सामान हिते ई हुयो, अलमारियूं हुयूं, ॾेज पूरा हुया आहिनि, नयूं शादियूं थियल हुयूं छोकिरनि। छा तोखे ॿुधायां, कमु थी वियो, हर शइ अंदरि आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।